सांगड़ ज़िले जी बकार जी कुरड़ो सिजी ॾेहां ॾे मशहूरु आहे। मच जे सेक ते तैयार थींदड़ कुरड़ो सिजी सियारे जी सौगात आहे। उते अज़ीज़नि दोस्तनि ॾांहुं सूखड़ी बि कई वञे थी। घरेलू मसाला गिदामड़ी सां तैयार कंदड़ अब्दुल जब्बार मल्ला जी मच्छी जंहिं हिकु बार खाधी वो बार बार खाइण ते मजबूर थिए थो। निकालूं साथ में जाना तुझको बिठा लूं, मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे, मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे। मच्छी जी सजी तैयार कंदड़ कारीगर अब्दुल जब्बार मल्ला ॿुधाए थो त मच्छी जी सजी सां गॾु मच्छी जो हलवो बि तैयार कयो वञे थो, जंहिंमें निज घी ड्राई फ्रूट जो इस्तेमालु थिए थो। मच्छी जो हलवो ज़ाइकेदार थिए थो, पोड़ो खाए त जवान थी वञे। पोड़ो खाए त जवान थिए ज़बरदस्त। हिन में एतिरी त फौलाद आहे, एतिरी त ताक़त आहे, छो त मच्छी बि ताक़त वारी आहे, देसी घी बि ताक़त वारो आहे। मिठो हलवो हींअर आउं ठाहे रहियो आहियां, तक़रीबन 10 किलो जो ऑडर आहे, जेको ड्राई फ्रूट मां देसी घीअ मां मच्छी जो ई हलवो आहे। अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त दोस्तनि पसंदि कयो आहे। मच्छी जी सजी तैयार कंदड़ अब्दुल जब्बार मल्ला आवाज़ टीवी न्यूज़ खे ॿुधायो त मच्छी जी सजी 1000 रुपया किलो ऐं मच्छी जो हलवो 5000 रुपया किलो ताईं विकिरो थिए थो। पाकिस्तान जे कुंड कुर्छ समेत परॾे जा महिमान बि सांगड़ जी सिजी खे पसंदि कंदा आहिनि ऐं सूखड़ी तौरु घुराईंदा आहिनि। हीअ देसी मसालनि सां तैयार थींदी आहे। रोज़मर्रा जे बुनियादनि ते 50 खां 100 कुरड़नि जा ऑर्डर हूंदा आहिनि। आहे ऐं चोटियारी डैम जो आहे कुरड़ो, त ईअं त हर जॻह ते मिले थो, पर हीअ जेका आहे चोटियारी डैम जो जेको कुरड़ो आहे उन जो ज़ाइक़ो ई अलॻि आहे। इन जो ज़ाइक़ो ज़बरदस्त आहे, पूरी एशिया में मशहूरु आहे। ऐं पंहिंजे पाकिस्तान खां अलावा जेके ॿाहिरि मुल्क आहिनि, ॿाहिरि मुल्क जा बि माण्हू ईंदा आहिनि, दोस्त ईंदा आहिनि, उन्हनि जा वॾा माण्हू आहिनि, लाज़मी आहे उन्हनि जे दावतनि ते अचनि था, पोइ उन्हनि खे मच्छी खाराइनि था त हू त हैरान थींदा आहिनि त हेॾो ज़ाइक़ो। हिन मच्छी ठाहियूं था असीं कोयले जे हिसाब सां, कोयले ते सेक ॾियूं था, तक़रीबन जेको आहे 2 कलाक 2.5 कलाक सेक ते पचे थी। मच्छी मसालो घटि इस्तेमालु हूंदो आहे, छो त मच्छी मसाले खां असांजो हथ में मसालो आहे न, उहो ज़बरदस्त हूंदो आहे, छो त हुन में देसी ख़ाली मसाला हूंदा आहिनि। शहर जा मसाला त अलाए कहिड़ा कहिड़ा मिक्स हूंदा आहिनि। पोइ उन मच्छी जी सजी तैयार करण लाइ लय जी काठी जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंसां मच्छी में ख़ुशबू न थींदी आहे। मच्छी जी सिजी हलवो ऐं कोफ्ता पिणु तैयार कया वञनि था। सियारे जी आमद वक़्तु मच्छी जी खपत में बि इज़ाफ़ो थींदो आहे। कैमरामैन ख़ाकी ओशमामद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सांगड़।